जंगी शाही मावा के ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगी शाही ॻोठ मुंगर खान पलीजो में सिंध पलीजा काउंसिल जो चेयरमैन डॉक्टर मुख्तियार पलीजो ऐं पलीजा बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ीन वॾे तइदाद में शरीक थिया। आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़ती सूखड़ी अजरकुनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा न विया। एन 225 जो उम्मीदवार सादिक अली मेमण ऐं PS 76 उम्मीदवार अली हसन ज़रदारीअ जो फर्ज़ंद आशिक़ ज़रदारी PS 75 उम्मीदवार रियाज़ शाह शिराज़ी ज़िला ठटे PP जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी ज़िला PP जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी महमूद आलम शाह बुखारी ऐं PP जा अॻुवान मौजूद आहे। मुंगर खान पलीजो में कार्नर मीटिंग में सिंध पलीजा काउंसिल चेयरमैन मुख्तियार पलीजो पंहिंजे खिताब में चयो त जंगशाही में सिहत रूरल हेल्थ सेंटर में दवाऊं ऐं डॉक्टरनि जी खोट ॿियूं सहूलियतूं नाहिनि। स्कूल जी बिल्डिंग जी हालत ख़राब आहे। तइलीम मुकमल तबाह आहे। जंगशाही में का फैक्ट्री लॻाए बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनो वञे। असां पलीजा बिरादरी PP जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करे एवाननि ताईं पहुचाईंदासीं। NA 225 उम्मीदवार सादिक अली मेमण रियाज़ शाह शिराज़ी चयो त 8 फरवरी ते आम चूंडियूं पयूं थियनि, जिन में असां बि PP जे प्लेटफॉर्म तां उम्मीदवार बीठा आहियूं। अवाम खे घुर्जे त खेनि तीर जे निशान ते ठपो हणी कामयाब कनि। असां अवाम जा समूरा मसइला हल कंदासीं। उन्हनि जो त ज़िले में संदन साम्हूं को बि मज़बूत मुखालिफ़ उम्मीदवार नाहे। अवाम खे घुर्जे त खेनि वॾी लीड सां कामयाब कराइनि त जीअं पूरी सिंध अंदरि ज़िलो ठटो वॾी अक्सरत सां वोट खणंदड़ उम्मीदवारनि में शामिल थी वञे। उन मौक़े ते समूरनि बिरादरनि पारां संदन हिमायत करे खेनि वोट ॾेई कामयाब कराइण जी पिणु ख़ातिरी कराई।